नारा कादिर नारा तालीमी इदारन में सिंध जे तालीमी इदारन में बदमाशी बंद कयो। प्रेस क्लब शिकारपुर में सिंध तरक्की पसंद पार्टी के अगुवाणन वर्करन समेत सख्त एहतजाज किया है। इन सिलसिले में असां तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ के नुमाइंदे वाजिद लोहरा का। जी वाजिद, तफ़सीलात का आगाह कजो, मुज़ाहिरीन जो छा मुतालबो है, एहतजाज कहिड़े सिलसिले में किया वियो है? जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर मां असां तफ़सीली ख़बर शेयर कयूं पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते डॉक्टर निमृता चंदवाणी और डॉक्टर नौशीन शाह जी क़त्ल ख़िलाफ़ तरक्की पसंद हाउस का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते रैली के खिताब कंदे अगवान ज़िले सदर ज़मान जतोई, सरदार आशिक, वीसर इरशाद जलबानी, नियाज़ मक्सी, इनायतुल्लाह बुरोई ऐं ॿियनि चयो त लाड़काने मेडिकल यूनिवर्सिटी में क़त्ल थियल सिंध के न्याणी जो खून रागा नवींदो यूनिवर्सिटी इंतजामिया डॉक्टर निमृता चंदवाणी और डॉक्टर नौशीन शाह जी क़त्ल के आबकात करार ॾिनो हो, जेको शर्म जोगो अमल आहे। हाणे ताज़ो ज़ाहिर कयल DNA रिपोर्ट मां साबित थी वियो आहे त ॿिन्ही मक़तूल न्याणियुनि सां हिक ई जवाबदार ज़्यादती करे खेसि क़त्ल कियो आहे। उन क़ातिल खे यूनिवर्सिटी इंतजामिया ज़ाहिर नथी करे। यूनिवर्सिटी इंतजामिया इल्मदार सभु पाण में मिलियल आहिनि। हिननि चयो त असां सिंध सरकार समेत आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त सिंध जे न्याणियुनि जी क़त्ल में मुलवस उन शख़्स खे ज़ाहिर कयो वञे ऐं उन्हनि समूरनि जांच ऑफिसरनि मथां बि क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे, जिन जांच रिपोर्ट में उहा साबित कयो हो त डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन शाह आबकात कयो आहे। उन्हनि सभिनी खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि असां रोडनि ते निकिरी क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखंदासीं। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।